बिछा सिंधु दरिया ते बका ख़ातिर मटियारी ज़िले में माज़ूरनि बि रोड ते निकिरी आया। माज़ूरनि तरफ़ां केनाल ख़िलाफ़ व्हील चेयरनि ते रैली कढी माज़ूर इत्तेहाद मटियारी जे अॻुवाणनि सिंधु दरिया जी बका लाइ जंग जोटण जो ऐलान करे छॾियो। दरगाह मालिक ॾिनो शाखा अजनशाह पुलिस चौकी ताईं माज़ूर इत्तेहाद मटियारी सर ते मटियारी ज़िले जे माज़ूरनि व्हील चेयर ऐं साइकिलुनि ते वेही करे सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढण ख़िलाफ़ व्हील चेयर मार्च कयो ऐं रोड बंदि करे धरणो हयो। पंहिंजे एहतजाज रिकॉर्ड करायो। इन मौक़े ते हुननि चयो त असां जिस्मानी तौर ते माज़ूर ज़रूरु आहियूं पर चूंडियल नुमाइंदनि वांगुरु वतन जा गदार या बुज़िल न आहियूं। असांजा हौसला बुलंद आहिनि। अगरि सिंधु दरिया जी बका लाइ असां माज़ूरनि खे जंग करणी पई त पंहिंजी जान जो नज़राणो ॾियणो पवे त हरगिज़ पोइ ते न हटंदासीं। माज़ूरनि चयो त अगरि ज़रूरत महसूस थी त सिंधु दरिया जी बका लाइ समूरी सिंध जे माज़ूरनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे नेशनल हाईवे खे अण ऐलानियल मुदे ताईं बंदि कंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।